फैज़ सियाल जूं सिटरूं जेके तव्हां ॻायूं, पहिरीं नेण तुंहिंजा गलड़ा चुमा, ऐं सिलेक्शन बि फैज़ सियाल जी हुई। सिलेक्शन जे हिसाब सां ॾिठो वञे या तव्हांजी आवाज़ चे त ॾाढा सबाझड़ा आवाज़, सुंदर आवाज़, यकीनन सिंध वासियुनि खे हिकिड़ो ईद जो तोहफ़ो मिले थो जेको उहो पंहिंजी एतिरी त शानदार जा ठाहींदो जो इंशाअल्लाह साईं तव्हां सां दुआऊं कंदा। त रब साहिबु हाणे तव्हां कहिड़ी कलाम ॻाईंदो? हाणे साईं कलाम आहे सैयद मंज़ूर अली शाह जो, जेको असांजी सिंध जो सीनियर शाइर आहे, जंहिंजा ॿोल आहिनि सरी तुंहिंजी वञे थी सांवल मुंहिंजी तोरी कान सरी थी। वञे थी सांवल हो मुंहिंजी तोरीअ कान सरे थी, हो मुंहिंजी तोरीअ कान सरे थी, सरी तुंहिंजी वञे थी सांवल, ओ सरी तुंहिंजी वञे थी सांवल हो कान सरे थी, ओ मुंहिंजी तोरीअ कान सरे थी। मुंहिंजे मन में छाती पाए ॾिस चारई तरफ़ चिताए, मुंहिंजे मन में छाती पाए ॾिस चारई तरफ़ चिताए, बरे थी, ओ कीअं बर बर बाहे बरे थी, सरी तुंहिंजी वञे थी सांवल, ओ सरी तुंहिंजी वञे थी सांवल हो मुंहिंजी तोरीअ कान सरे थी। थो पाण संभालियां तीअं तीअं थो जंजल में जालियां, जीअं जीअं थो पाण संभालियां तीअं तीअं थो जंजल में जालियां, बर्फ करे थी, ओ गरा ईअं जीअं बर्फ करे थी, सरी तुंहिंजी वञे थी सांवल, ओ सरी तुंहिंजी वञे थी सांवल हो मुंहिंजी तोरीअ कान सरे थी। खौफ खुदा जो धारज
ईअं त न मारज कुझु ख़ौफ़ ख़ुदा जो धारज मंज़ूर खे ईअं त न मारज हो का आह बि कहर करे थी हो का आह बि कहर करे थी सरी तुंहिंजी वञे थी सांवलड़े सरी तुंहिंजी वञे थी सांवल ओ मुंहिंजी तोरीअ कान सरे थी सरी तुंहिंजी वञे थी सांवल ओ सरी तुंहिंजी वञे थी सांवल ओ मुंहिंजी तोरीअ कान सरे थी